ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। अब्दुल कादिर सांगा जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शहर में बदअमनी जे वर चढ़ी वियो। रोज़ जे बुनियाद ते ॾोहनि में इज़ाफ़ो। शहरी ग़ैर महफूज़ बणियल हाकर यूनियन तरफ़ां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन में शामिल आसिफ दायो, अयाज़ चांडियो, एजाज़ चांडियो जो चवणु हुयो त 2 हफ़्ता अॻु हथियारबंदनि फ़ौरन ॾींहं ॾिठे जो हाकर यूनियन जे सदर ग़ुलाम मुल्लाहिक मुगेरीअ जे भाउ हबीबुल्लाह खे यरगमाल बणाए मारकुट करे हज़ारे रुपया रोक रक़म मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। बर वक़्ति इतलाह ते ॾिनो पर का बि कार्रवाई न कई वई। SSP सां बि मुलाक़ात कई पर हिन वक़्त ताईं पुलिस मोटरसाइकिल हथ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस जे नाइली सबबि फुरूं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहरियुनि जो घर खां ॿाहिरि निकिरणु मुश्किल बणिजी वियो आहे। हुननि IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो आहे त फुर्तियल गाॾी ऐं ॿियो सामान वापसि करे परेशानियुनि खां बचाए वञे, न त ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी पैमाने ते कयो वेंदो।